ख़बर शामिल कई पिया खैरपुर में रिपोर्ट अलीगुल शर्जी जंग अल मक्का होटल शाह हुसैन बाईपास खैरपुर मीरस सखर खैरपुर शाह हुसैन बाईपास अल मक्का होटल जे वेझो रानीपुर का सखर वेंदे मुसाफ़िर वैन ऐं मुसाफ़िर कोच जो 2 ट्रकनि सां पाण में टक्कर जो इतला। तर्जुमान रेस्क्यू 1122 सिंध सखर सेंट्रल कमांड एंड कंट्रोल रेस्क्यू 1122 के इतला मिलते ही सूबाई वज़ीर बाहलियात मखदूम महबूबुल ज़मान जी हिदायत ते खैरपुर सेटेलाइट स्टेशन जी हिदायत ते खैरपुर सेटेलाइट स्टेशन जी रेस्क्यू टीम वाक़े वारे हंध पहुंची वई। तर्जुमान रेस्क्यू 1122 सखर वाक़े में 1 माण्हू मौके ते फौत ऐं 13 माण्हू ज़ख्मी थी पिया। सखर रोड हादसो धुंध कोयड़े सबब पेश आयो। सखर रेस्क्यू 1122 जी टीम पहुंची कोच अंदर फाथल माण्हुनि खे बाहिफ़ाज़त कढियो ऐं 13 माण्हुनि खे रेस्क्यू 1122 जी एम्बुलेंस में तिबी इमदाद ॾिनी जॾहिं त 13 माण्हुनि खे वधीक ज़ख्मी हुअण सबब सिविल अस्पताल खैरपुर रवानो कयो वियो। तर्जुमान रेस्क्यू 1122 सिंध।